शहरियार शहर मथां फायरिंग ऐं अली मोहम्मद शहर क़त्ल केस में गिरफ़्तार अॻूणो SHO राउती शकूर लाखो खे मीरपुर माथेलो जी दहशतगर्द टोड़ अदालत में पेश कयो वियो। पेशी दौरान सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया हुआ। सखर तोड़े घोटकी पुलिस जा अटाला पिणु मौजूद हुआ। गिरफ़्तार SHO शकूर लाखो खे सखर खां बख्तरबंद गाॾी में सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम में आंदो वियो, जॾहिं त मीडिया सां मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल कई। दहशतगर्द टोड़ अदालत पारां SHO खां जांच ऑफिसर अली अहमद हाले पोटो साम्हूं जवाबदार जा बयान वरिता विया। अदालत पारां हिकु भेरो ॿीहर वधीक 7 ॾींहं जो रिमांड ॾिनो वियो आहे। उन मौक़े ते गिरफ़्तार SHO राउती मीडिया सां मुख़्तसिर ॻाल्हाईंदे चयो त आउं बेगुनाह आहियां ऐं सिंध पुलिस जो पिणु हिसो आहियां। हुन चयो त वाक़े वक़्तु SSP ऑफिस मीटिंग में वेठल हुयुसि। जांच हले थी, सिंध पुलिस मथां एतमाद आहे, ज़रूर इंसाफ़ थींदो। होॾां ॿिए तरफ़ वकील अनवर लोहार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो जेकॾहिं को तव्हांजो ऑफिसर नेग्लिजेंसी करे थो, कंहिं साज़िश में मुलवस आहे, त उनजे लाइ हिकिड़ो प्रॉपर प्रोसीजर आहे। उनखे शोकाज़ ॾियो, चार्ज शीट ॾियो, चार्ज शीट ॾियण खां पोइ उन ते डिसिप्लिनरी या डिपार्टमेंटल एक्शन खणो। पर इहे जेके आहिनि सॼियूं शयूं वायलेशन उनजी थी आहे। को उन्हनि जे ख़िलाफ़ु शोकाज़ कोन्हे, को उन्हनि खे चार्ज शीट न ॾिनी वई आहे। हिकिड़े ऑफिसर खे वठी तव्हां हुते कस्टडी कयो आहे, उन सां नाइंसाफ़ी थी आहे पंहिंजी जाइ ते, जेको उनखे उनजो ॾुख बि आहे। हाणे असां हाणे इहो कोर्ट सकोरी खे गुज़ारिश कईसीं त इन्वेस्टिगेशन ऑफिसर खे इहो तव्हां डायरेक्शन ॾियो त पहिरें जेकी इहो तयार क्राइम सीन महफ़ूज़ करे, क्राइम सीन महफ़ूज़ करण खां पोइ CTR कलेक्ट करे। छो जो हाणे हे जेको सीन आहे ब्लाइंड सीन आहे, ब्लाइंड इंसिडेंट आहे। इहो मॉडर्न डिवाइसिस सां ई हिन जे जेके फैक्ट जी सॼी ख़बर पवंदी। रिकॉर्ड में जेका स्टेटमेंट रिकॉर्ड उन्हीं कई, उन्हीं मैंने क्लियर चयो त मुंहिंजे जेके पंहिंजे कैरियर में मुंहिंजी जेके नौकरी में जेके मां धाड़ियल मारिया आहिनि या जेके बि आहिनि या जेके मुंहिंजो इंटरव्यू रखियल आहिनि, सॼो बयानु न वठे पियो आयो। ऐं आईओ उन को बयानु वरितो 161 जो बयानु वठण खां पोइ जज साहब उन खे 7 ॾींहंनि जो रिमांड ॾियो। 7 ॾींहंनि खां पोइ जेका आहे वरी इहो इन्वेस्टिगेशन जेको आईओ जे हवाले कई, फर्दर इंक्वायरी ॿिया कोन थी, इहो ई फर्दर बयानु। अदा अनवर भाई असांखे ॿुधाइजो त 161 जेको बयानु थियो आहे, रिकॉर्ड थियो आहे, जज जे साम्हूं जेको रिकॉर्ड थियो आहे, उनमें छा शकूर जो बयानु आहे? ओ शकूर छा ॾिनो हुजे? थोड़ा लोग हाणे सॼो जेको बिहाइंड द सीन आहे, इहो तव्हांखे सॼो वाक़ियो सम्झायूं पहिरियों। हाणे जेको इन्वेस्टिगेशन ऑफिसर जो कंडक्ट आहे शुरू खां वठी, उहो जेको आहे इम्पार्शल न आहे, उहो फेयर न आहे, उनजो उहा फेयर इन्वेस्टिगेशन करे ई कोन थो। असां उनखे अप्रोच कईसीं त जेके CDRs आहिनि, असां वटि जेके डॉक्यूमेंट्स आहिनि असांजी पोजेशन में, इहे असां कलेक्ट कर इन रिगार्ड ऑफ CDR तूं जेके आहे इन्वेस्टिगेशन कर त एट द टाइम ऑफ इंसिडेंट केरु केरु हुते मौजूदु हो, केरु केरु न हुयो। छो जो हाणे मॉडर्न डिवाइसिस आहिनि, मॉडर्न टेक्नोलॉजी आहे, उन ते ईज़िली जेको आहे अक्यूज़ ट्रेस आउट थी सघनि था केरु केरु मौजूदु हो। पर न उन्हनि जियो फाइनेंसिंग कई आहे, न CDR कलेक्ट कयो। सभ खां पहिरियां असां उहा अची एप्लीकेशन ॾिनी, पहिरें हिन खां CDR कलेक्ट थिए, सॼनि शाहिदनि जी, सॼनि फरियादनि सां गॾु SSP घोटकी जी बि CDR जेकी आहे तव्हां कलेक्ट कयो। उहा दरख़्वास्त असांजी मंज़ूर कई आहे ATC ऐं जज साहब ATC जे, ऐं नोटिस कयो अथई स्टेट खे बि, IO खे बि, ऐं उहा कलेक्ट थींदी। ऐं मां सम्झां थो सॼो जेको सिनेरियो आहे उहो ज़ाहिर थी पवंदो। मां सम्झां थो तव्हां असांखे बहितर ॼाणो था त इहो जेको इंसिडेंट आहे अञा ताईं कंफ्लिक्टिंग आहे, का ख़बर कोन थी पए। जंहिं मैनर में FIR थी आहे सम्झ ई कंहिंखे नथी अचे। जान मोहम्मद बुगटी जेको ज़ख़्मी आहे उहो हिन FIR में आहे कोन। 2 माण्हू जेके हिन में नॉमिनेट कया अथऊं, उहे 2 माण्हू जेके ऑलरेडी फोत थियल आहिनि, उन्हनि जो बि हिननि ज़िक्र कयो आहे उन FIR में। हाणे इन्वेस्टिगेशन साहब हिन खे चयो आहे 7 ॾींहंनि अंदरि तव्हां जेकी आहे इहा इन्वेस्टिगेशन कंप्लीट कयो, ऐं उनजे अंदरि तव्हां इंटीरियम चालान जे लाइ बि असां रिक्वेस्ट कई त हिन जो पेश कयो। बाक़ी जेको तव्हां चयो अथव 161 जो बयानु, 161 जे बयान में जेको शकूर पंहिंजो बयानु ॾिनो, उन जो त मां बेगुनाह, मूंखे का ख़बर कोन्हे। जंहिं महिल इहो वाक़ियो थियो आहे मूंखे घुरायो वियो SP ऑफिस जंहिं महिल घुरायूं उते मुंहिंजो मोबाइल मूंखे खसियो वियो। मां वॉलंटियरली मोबाइल जेके हुया उन्हनि खे ॾिना त तव्हां इन जेके CDR इन कलेक्ट कयो, एविडेंस कलेक्ट कयो, जेकॾहिं मां जेको हिन में इन्वॉल्वमेंट आहे त मूंखे जेकी सलाह वणे तव्हांखे ॾियो। ऐं जेको ॿियो मां तव्हांखे जेकी असांजी थी आहे उन में फोत थियल जेको आहे हिकिड़ो अली मोहम्मद शहीद आहे। 2 माण्हुनि जी जेके हिन ॻाल्हि करे थो, उहो काज़ ऑफ एक्शन अलॻि आहे। उन्हनि पंहिंजी पिटीशन फाइल कई आहे जेकी लॻल आहे पंहिंजो ऑनरेबल कोर्ट में। उनखे कोर्ट सभरी फर्दर जेको आहे उहो उन ते ऑर्डर कंदी। उहो मां तव्हांखे साफ़ी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त उनजो काज़ ऑफ एक्शन अलॻि आहे, उनजो टाइम अलॻि आहे, उनजो सॼो अलॻि आहे। बाक़ी ज़ाहिर ॻाल्हि आहे वकील पंहिंजे हिकिड़ो सेफ में कुझु बि बयानु ॾेई सघे थो। इन सां हिन असांजी FIR ते कोई फ़र्क़ु न पवंदो। हुनजी पंहिंजी शहरियार ख़ान ते ही वाक़ियो थियो। शहरियार ख़ान एक्स MP ऐं चीफ ऑफ शहर बिरादरी आहे। उहो हिकिड़ो सरदारनि जो जेको आहे शहर बिरादरी जो हिकिड़ो चीफ सरदार आहे। उन ते जॾहिं अटैक थियो त पोइ ॻाल्हि वायरल थी थ्रू सोशल
मीडिया तव्हां दोस्तनि जे तसलसल सां पोइ उन में काफ़ी दोस्त अची गॾु थिया का किथां निकितो को किथां निकितो ख़बर न आहे पोइ हाणे जान मोहम्मद खे किथे थियो मसइलो उहो उनजो पंहिंजो काज़ ऑफ एक्शन आहे उहो अलॻि हिकिड़ी स्टोरी आहे जेकॾहिं उहो FIR करणु चाहे त उनजे लाइ कोर्ट उहो हाणे वकील बि चए असां पंहिंजे हिसाब सां केस खे परसूं कंदासीं उहो पंहिंजे हिसाब सां कंदा मां वरी बि चवां थो कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी मीरपुर माथेलो।